इन वक्त मां कराची के इलाके गुलिस्तान जोहर में मौजूद आया। ही रस्तो जो पहलवान गोठ गुलिस्तान जोहर तरफ वे पो, ही रस्तो सफूरा तरफ वे पो। रात जेका कराची में तेज़ बरसात थी कल सुबह का वह रात ताईं जारी हुई, जैखां पोइ कराची के रोड रस्तन ते 3 खां 4 फुट जो पानी है वो बीजी हो। इन वक्त जै रोड ते असां मौजूद आयूँ इते भी रात 3 खां 4 फुट पानी बीठल हो। शहरी पंहिंजूं गाॾियूं छॾे जेको आहे त हलिया विया। केतिरियूं ई जेके गाॾियूं उहे ख़राब थी वियूं। हिन वक्त भी रोड जी अवां सूरत हाल ॾिसी सघो था। तक़रीबन अध फुट खां 1 फुट जो पानी है वो विच ते बीठल है। रोड के ॿिन्ही पासनि खां पानी बीठल है। कुछ जेके मेन शाहरा आहिनि, शाहरा फैसल थियो या कराची जा जेके मेन रोड रस्ता आहिनि उतां हिन वक्त पानी निकाल करायो वियो आहे। पर जेके इलाइक़नि वारा रोड आहिनि जीअं सफूरा जा जो कुछ रोड आहिनि, गुलिस्तान जोहर जा, गुलशन जा, पहलवान गोठ ऐं सफूरा वारा जेके इलाइक़ा आहिनि उते हिन वक्त भी पानी जो आहे मौजूद है। रात जीअं ई बरसात पई उन खां पोइ गटरनि जो पानी ऐं नालनि जो पानी भी मिक्स थी वियो ऐं बरसाती पानी सां गॾु थी वियो ऐं उन खां पोइ पानी जेको आहे त रोडनि ते बीहजी वियो। 3 खां 4 फुट पानी बीहण करे कराची के रहवासियुनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। अॼु भी मौसमियात खाते पारां इहा कथी कई आहे त कराची शहर अंदरि हिकु दफ़ो ॿीहर बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो जारी थींदो। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बिजली जीअं ऐं जेको आहे त शुरू थी त केतिरा ई के इलेक्ट्रिक जा जेके फीडर आहिनि उहे बि ट्रिप थी विया ऐं राति देरि सां कुझु इलाइक़नि जी जेका बिजली आहे उहा हलाई वई ऐं हिन वक्त भी कुछ जेके फीडर आहिनि उहे ट्रिप थी विया आहिनि। हिन वक्त भी अवां ॾिसी सघो था त हीउ पानी बीठल आहे। हितां जे इलाइक़े वासियुनि इहा ई डिमांड कई आहे त फौरी तौर इलाइक़नि मां जेको पानी आहे उहो निकाल करायो वञे।